फुलजी स्टेशन लग प्यारो पुराणो देरो जे बरसात मुतासरन थरदीप खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कियो आहे। इन हवाले से ॾिसूं था फुलजी स्टेशन में CN न्यूज़ के रिपोर्टर दीदार हुसैन दस्ती जी हीअ रिपोर्ट। इन वक्त असां फुलजी पुरांदेरो में मौजूद आहियूं जिते फुलजी पुरांदेरो प्यारे जे रवासियुनि थरदीप खिलाफ़ एहतजाज कियो आहे। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं छा पिया चवनि। तव्हां छाजो एहतजाज कयो आहे? असां एहतजाज कयो आहे त 2 महीना थी विया आहिनि। असां बरसात में ॿुॾल आहियूं, जंहिंजे करे बरसात खां असां छुटा ई कोन आहियूं त ॿोॾ असांखे परेशान करे छॾियो आहे। घर असांजा लुढ़नि पिया, हितां थरदीप वारनि जी बाह भरी पई आहे। कंहिं बि हुकूमत असांजी कंहिं बि क़िस्म जी मालिकियत न कई आहे, पर थरदीप वारा सुबुह जो शाम जो असां वटि वेठा आहिनि छा ऐं ॻाल्हाइण जी तमामु छुड़वागी ऐं बदतमीज़ी सां पेश अचनि, जंहिंजे करे असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजूं किस्तूं असांखे माफ़ करायूं वञनि। थरदीप जे किस्तनि जे करे असां एहतजाज कयो आहे। हींअर असांजा घर ॿार हर शइ लुड़ी वई आहे। माल मता असांजो खीर पिस जेको खपे थरदीप जूं किस्तूं ॾींदा आहियूं या धंधा दाड़ी करे किस्तूं ॾींदा आहियूं। 2 महीननि खां असांजा धंधा मुतासिर आहिनि। खीर खपे कोन थो, माण्हू वठण कोन था अचनि, जेको जठ आहे उते फाथो पियो आहे। नाज़रीन, तव्हां हितां जे रहवासियुनि जा व्यूज़ ॿुधाया त हिननि जो एहतजाज आहे जेको हिननि थरदीप खिलाफ़ कयो आहे। हिननि जो चवणु आहे त हिकु त असांखे बरसाति तबाह करे छॾियो आहे, असांजा घर ड्राए छॾिया आहिनि। ॿियो वरी हीअ जेका ॿोॾ आई आहे इन असांखे इंतिहाई ॾाढो परेशान कयो आहे। असांजो कारोबार हर शइ असांजो मुतासिर थिया आहिनि, माल मतो असांजो मुतासिर थियो आहे, जंहिंजे करे असां हीउ कर्ज़ु जेको सो फ़िलहालु नथा ॾेई सघूं या असां सां कंहिं तरीक़े सां रियायत कई वञे, छो त गवर्नमेंट जेको कर्ज़ु माफ़ करे छॾियो आहे। नोटिफिकेशन बि निकितो आहे, उन जे बावजूदि थरदीप वारा असांजे दरनि ते बीठा आहिनि, असांखे तंग पिया था कनि, जंहिंखे इन्हनि जो चवणु आहे त असांखे उहो जेको सो कर्ज़ु माफ़ करायो वञे।